है त इहो गुज़िरियल 2 सालनि खां जेको आहे पंहिंजो हिकु जेको आहे किताबी मेले जी सूरत में मलीर जे अवाम खे हिकु शऊर पैदा करण लाइ नंढड़ी कोशिशि करे पियो। असल में किताबी स्टॉल लॻाइण जो मक़सदु फ़क़ति इहो आहे त जिते जेके क़ौमूं जेकियूं आहिनि जिन वटि इल्मु न हूंदो आहे, जिन वटि तहक़ीक़ न हूंदी आहे, जिन वटि समाजियात, सियासत, अदब ऐं मुख़्तलिफ़ जेके माशरे जा फ़िक्र आहिनि उन्हनि जी ॼाण न हूंदी आहे त उहे क़ौमूं ज़वाल पज़ीर थी वेंदियूं आहिनि। पर असांजी इहा कोशिशि रही आहे, मलीर प्रेस अवामी प्रेस क्लब हमेशह जेको आहे यूनिक एक्टिविटीज़ कयूं आहिनि। उन जी ही हिकिड़ी कड़ी आहे त अवामी प्रेस क्लब हमेशह जेको आहे पंहिंजे मलीर जे माण्हुनि खे उन्हनि खे शऊर ॾियण लाइ पाण बि जेको आहे उन सॼियुनि शयुनि खां मुस्तफ़ीद थियण लाइ कोशिशूं वठंदो आहे। त इहो सुठो सवणो आहे ऐं उनखे सारायां बि थो ऐं गुज़ारिश कंदुसि मलीर जे माण्हुनि खे त इल्म सां मोहबत कयो। इल्मु जेको आहे तव्हांखे अॻिते वठी वञण में सॻारो किरदारु अदा करे सघे थो।